अस्सलाम वालेकुम। अच्छा, अॼु असां जनरल नॉलेज में पढ़ंदासीं यूनाइटेड नेशंस यानी कि अक़वाम मुतहिदा। यानी कि हे दुनिया जी वॾी में वॾी ऑर्गनाइज़ेशन आहे, इन करे इम्पॉर्टेंट आहे एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां बि ऐं इन खां पोइ जनरल नॉलेज जे लाइ बि आम माण्हू जी मालूमात जे लाइ बि त जेको असांखे हिन जे बारे में ख़बर हुजणु खपे। का बि ऑर्गनाइज़ेशन हूंदो आहे, जीअं मिसाल सार्क वठूं था, उनजा 8 मेंबर मुल्क आहिनि। ठीकु आहे, पाण हिनखे पढ़ंदासीं। नेटो थी वई, उनजा 27 मुल्क आहिनि मेंबर कंट्रीज़ आहिनि, सॉरी यूरोपियन यूनियन जा। अहिड़े तरीक़े सां ॿियूं ऑर्गनाइज़ेशन कंहिंजा 10, कंहिंजा 15, कंहिंजा 8, कंहिंजा 20। हे वॾी में वॾी ऑर्गनाइज़ेशन आहे जंहिंजा 193 जेको आहे मेंबर कंट्रीज़ आहिनि। तक़रीबन सॼी दुनिया जा जेके मुल्क आहिनि, आज़ादु मुल्क, उहे हिन जा मेंबर आहिनि। घणा आहिनि? 193। हाणे पहिरियों त हिन जो थोरो हिस्टोरिकल बैकग्राउंड पढ़ूं था, पोइ इन्हनि खे ॾिसूं था त एग्ज़ाम में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पुछियूं वेंदियूं आहिनि। टोकन क्वेश्चन जेको आहे पढ़ी वठूं था पिया। अच्छा, सेकेंड वर्ल्ड वार हुई। सेकेंड वर्ल्ड वार, हाणे वर्ल्ड वार नाले में ज़ाहिर आहे त जंहिंमें तक़रीबन सॼी दुनिया जूं जेके मुल्क आहिनि उहे पाण में विढ़नि पिया। डिटेल में खणी फर्स्ट वर्ल्ड वार ऐं सेकेंड वर्ल्ड वार अलॻि सां कवर बि करे वठंदासीं। बहरहाल 1939 खां 1945 ताईं हली। जॾहिं 1945 में अमेरिका जापान जे मथां 2 बम किराया, हिकु हिरोशिमा एटम बम किराया, हिकु हिरोशिमा ऐं नागासाकी जे मथां। त उनखां पोइ सेकेंड वर्ल्ड वार बंदि थी वई। छो जो हिकिड़ी जेका धुर हुई, उन में वॾा मज़बूत जेके कंट्रीज़ हुया उहा हुई जर्मनी ऐं प्लस में जापान। हिकु पासे ॾांहुं हुया ऐं ॿिए पासे ॾांहुं रशिया ऐं बर्तानिया, ब्रिटेन ऐं USA वग़ैरह। ठीकु आहे, ऐं ॿिया इन्हनि जा इतिहादी मुल्क हुया। मेन इहे 2 धुरियूं हुयूं, बाक़ी इन्हनि जा इतिहादी मुल्क हुया। अच्छा, जॾहिं अमेरिका हिन जे मथां जापान जे मथां बम किरायो ऐं ॿिए तरफ़ जेको आहे सो जर्मनी बि जेको आहे सो शिकस्त अची वई उनखे, उनखां पोइ जेको आहे सो पूरी दुनिया जे मुल्कनि मिली करे सोचियो त का अहिड़ी ऑर्गनाइज़ेशन हुजणु खपे जेका आलमी उसूल ठाहे ऐं पूरी दुनिया जा मुल्क पाबंद हूंदा उनखे जेको आहे सो मञण जे लाइ। अच्छा, हाणे क्वेश्चन ईंदो आहे त अक़वाम मुतहिदा कॾहिं ठही? त अक़वाम मुतहिदा 24 अक्टूबर 1945। ठीकु आहे, 24 अक्टूबर 1945 ते जेको आहे सो महाराज़ वजूद में आई, या जेको आहे सो केम इन टू बींग, या जेको आहे सो ठही। अच्छा, हाणे इन जे लाइ छा थियो हुयो? 51 मुल्क हुया जंहिं मिली करे इन ते यूनाइटेड नेशंस चार्टर जेको आहे ठाहियो, यानी कि हिकिड़ो कानून पास कयो ऐं उन जे तहत जेको आहे सो हे UNO ठही वई। ठीकु आहे, 51 मुल्क। अच्छा, इन में जेका इन जी पहिरीं जेका गॾिजाणी थी हुई, उन में 50 मुल्कनि शिरकत कई। हिकिड़ो मुल्क जेको इन जो मेंबर हुयो ऐं इन ते एग्री बि हुयो, पर उनजो जेको रिप्रेज़ेंटेटिव हुयो उहो शामिल न थी सघियो। कहिड़ो? पोलैंड जो। ठीकु आहे, पोलैंड जो रिप्रेज़ेंटेटिव इन में शामिल न थी सघियो हुयो, पर उनजो हिसो हुयो। यानी कि पहिरें में जेके उन ते साइन कई हुई, घणनि ॼणनि कई? 50 ॼणनि जेको आहे साइन कई। ऐं इन मेंबर कंट्रीज़ स्टार्टिंग में घणा हुया? 51 हुया। अच्छा, क्वेश्चन अची सघे थो पियो त सभिनि खां आख़िरी कंट्री कहिड़ो आहे? 193 नंबर जीअं हिनखे जॉइन कयो आहे, त उहो आहे साउथ सूडान। हाणे एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां असां हिनखे पढ़ंदा था हलूं। ठीकु आहे, साउथ सूडान। साउथ सूडान कॾहिं जॉइन कयो हुयो? हे जुलाई 2011 में हिनखे जॉइन कयो। छो जो 2011 में हिनखे आज़ादी मिली। 2011 में जीअं आज़ादु थियो, जुलाई 2011 में UNO खे जॉइन कयईं। त लास्ट मेंबर टू जॉइन यूनाइटेड नेशंस इज़ साउथ सूडान। अच्छा, 193 हिन जा मेंबर कंट्रीज़ आहिनि, 2 हिन जूं ऑब्ज़र्विंग स्टेट्स आहिनि जेके हिन जूं मेंबर कंट्रीज़ न आहिनि, ऑब्ज़र्विंग स्टेट्स। हाणे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? पहिरियों बि मां बार बार ॿुधाया हुआ त हिकु त हे फ़लस्तीन, पैलेस्टाइन चइबो आहे, स्पेल अलाए छा बि आहे, पाण ॾिसजो। अच्छा, ॿियो आहे वेटिकन सिटी, या ईअं अदर वर्ड्स में हिनखे आसानी सां यादि रखण जे लाइ हिकिड़ी मुस्लमाननि जी रियासत, हिकिड़ी ईसाइनि जी रियासत। फ़लस्तीन छो जो उन ते जेको आहे सो जहिड़ो हले थो पियो, इसराइल चए थो असांजो हक़ु आहे, ऐं फ़लस्तीन जेको आहे चए थी त इसराइल असांजे इलाइक़े ते कब्ज़ो करे वियो आहे। ऐं ॿियो वेटिकन सिटी आहे जेको रोम जे अंदरि आहे, इटली जे अंदरि आहे। तव्हांखे पहिरियों ई मां जनरल नॉलेज जे कंहिं लेक्चर में बि सम्झाया हुआ त हिकिड़ो सिर्फ़ु 2-3 किलोमीटर जे एरिया में जेको आहे हिकिड़ो महल ठाहे, या हिकिड़ो जीअं वॾो क़िलो हूंदो आहे ठाहे करे, ऐं जेके बि ईसाईअत जा जेके पॉप्स आहिनि उन्हनि खे उतां जी शहरियत ॾिनी वई आहे ऐं हिनखे अलॻि मुल्क जो दर्जो ॾिनो वियो आहे। पर इहो अञा ताईं जेको आहे सो UNO जो मेंबर न आहे। फ़लस्तीन बि ऐं वेटिकन सिटी, इहे ॿई छा आहिनि? ऑब्ज़र्विंग स्टेट्स। इन जा मेंबर कंट्रीज़ घणा आहिनि? 193। कॾहिं वजूद में आयो? 24 अक्टूबर 1945। इन जो मुंड में फाउंडिंग मेंबर्स घणा हुया? हे क्वेश्चन ईंदो आहे। फाउंडिंग मेंबर्स त 51 हुया। ठीकु आहे, ऐं कंहिंजे थ्रू? UN चार्टर जे थ्रू जेको आहे सो उन में 50 ॼणनि साइन कयो, हिकिड़ो ॼणो उन में रिप्रेज़ेंट न करे सघियो। लास्ट कंट्री टू जॉइन साउथ सूडान आहे। हाणे हे त थी वियो अक़वाम मुतहिदा जो ओवरव्यू। हाणे कुझु ॿियूं शयूं आहिनि जेके असां डिस्कस कयूं था पिया। अच्छा, हे एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू कॾहिं तव्हांजी जनरल नॉलेज जे लाइ आहे त इहो छाजे लाइ ठाहियो वियो हुयो? टू मेंटेन इंटरनेशनल पीस। ठीकु आहे, एग्ज़ाम में मुश्किलात इन टाइप जा क्वेश्चन अचनि, पर पोइ बि यादि रखी छॾियो, टू मेंटेन इंटरनेशनल पीस। हिकिड़ो इन जो इहो मोटिव हुयो, इन जे लाइ इहा जेको आहे सो ऑर्गनाइज़ेशन ठाही वई। ॿियो हुयो टू प्रोमोट इकोनॉमिक एंड सोशल डेवलपमेंट। ठीकु आहे, टू प्रोमोट इकोनॉमिक एंड सोशल डेवलपमेंट। ठीकु आहे, ऐं टियों इन जो मोटिव हुयो टू प्रोमोट ह्यूमन राइट्स, या टू सिक्योर ह्यूमन राइट्स।
हाणे इहे टे जेके आहिनि बेसिकली इन जा मोटिव्स हुया या इन जा जेके आहिनि मक़ासिद हुया, त इन्हनि जे करे ई जेको आहे सो इहा ऑर्गेनाइज़ेशन ठाही वई। अच्छा, हाणे अचूं था पिया इन जो स्ट्रक्चर छा आहे, इन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं अहम जेके आहिनि सो ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या इन जूं ब्रांचिस आहिनि, सॉरी इन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं ब्रांचिस आहिनि। हाणे इन जी ब्रांचिस असां वन बाय वन डिस्कस कंदा वञूं था। त सभिनि खां पहिरियों आहे जनरल असेंबली, ठीकु आहे। हाणे हे जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो इमरान ख़ान तकीर कंदो आहे, इहा न्यूयॉर्क में आहे। अच्छा, UN जो हेडक्वार्टर जेको आहे उहो न्यूयॉर्क में आहे, यूनाइटेड नेशंस जो हेडक्वार्टर न्यूयॉर्क में आहे। हाणे जनरल असेंबली हिन जा सभु 193 जेके आहिनि हिन जा मेंबर कंट्रीज़ आहिनि, ठीकु आहे। इन जो हर साल गॾिजाणी थींदी आहे, कॾहिं सेप्टेंबर में, हर साल सेप्टेंबर में इन जी गॾिजाणी थींदी आहे, जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो इमरान ख़ान वेंदो आहे, पूरी दुनिया जे जेके ममालिक जा जेके रिप्रेज़ेंटेटिव हूंदा आहिनि, हेड्स हूंदा आहिनि, उहे वेंदा आहिनि ऐं पंहिंजो पंहिंजो वञी करे तो मौक़िफ़ पेश कंदा आहिनि। सो पहिरियों असांजो थी वियो जनरल असेंबली, कॾहिं हिन जो जेको आहे सो गॾिजाणी थींदी आहे सेप्टेंबर में, मेंबर कंट्री घणा अथव 193। अच्छा, ॿियो आहे हिन जो सिक्योरिटी काउंसिल, सिक्योरिटी काउंसिल। हाणे हे बि वॾो इंपॉर्टेंट आहे। हाणे हिन जो छा हूंदो आहे, हिन जा 15 जेके आहिनि मेंबर कंट्रीज़ हूंदा आहिनि, ठीकु आहे, जंहिं मंझि 5 परमानेंट हूंदा आहिनि। परमानेंट जो मतिलबु आहे जॾहिं को ठहिया आहिनि इहे 5 साॻा ई आहिनि, चेंज न थींदा आहिनि। ऐं ॿिया 10 जेके आहिनि उहे छा हूंदा आहिनि, नॉन परमानेंट हूंदा आहिनि। हाणे जेके 10 ॼणा हूंदा आहिनि, 10 कंट्रीज़ हूंदा आहिनि, इहे 2 सालनि जी टर्म्स जे जेको आहे सो 2 सालनि जे लाइ 2 इयर्स, आफ्टर 2 इयर्स जेके आहिनि इहे चेंज थी वेंदा आहिनि। हर 2 सालनि जे लाइ इन जा मेंबर थींदा आहिनि, उनखां पोइ वरी चेंज थी वेंदा आहिनि, वरी 10 ॿिया मेंबर अची वेंदा आहिनि। ऐं हे जॾहिं को ठहियो आहे इहे जेके साॻा ई आहिनि, कहिड़ा कहिड़ा आहिनि, पहिरियों त इहे डिस्कस करे था वठूं। USA, UK, रशिया, चाइना एंड फ्रांस। हाणे हे इंपॉर्टेंट अथव, हे यादि रखिजो, इन्हनि खे वीटो पावर बि चयो वेंदो आहे। अक्सर तव्हां ॿुधो हूंदो वीटो, ठीकु आहे। ऐं स्पेल मूंखे बि यादि न आहे, घणो करे हे आहे वीटो पावर। हाणे वीटो पावर छा हूंदो आहे, इहे परमानेंट 5 मेंबर आहिनि। जॾहिं बि का मूव पास थींदी आहे, को बिल या काई बि जेको आहे रेज़ोल्यूशन पास थींदी आहे, उन में जेकॾहिं हिननि 5 मंझि को बि एतिराज़ करे त उन ते अॻिते अमल दरामद न थींदो या उन ते वधीक बहस न थींदी, यानी चवंदा आहिनि वीटो करे छॾियो। मिसाल था वठूं, तव्हां USA हिकिड़ो रेज़ोल्यूशन खणी आई त मूंखे अफ़गानिस्तान जे मथां हमिलो करिणो आहे, सपोज़, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं जेसि ताईं हिननि 5 मां ईअं न हूंदो आहे ज़रूरी त हे हुनजी फेवर में वोट ॾियनि। जेकॾहिं मिसाल था वठूं सिर्फ़ु चाइना चई वीटो करे छॾियो, त मां इन ते नथो चाहियां, त इन ते त हाणे इन ते वधीक बहस थींदो ई न, इन ते वधीक डिस्कशन थींदी न। हालांकि इन यूनाइटेड नेशन एतिरो न्यूट्रली कमु न कंदो आहे, USA जी इन ते इजारादारी घणी आहे, उनजो कब्ज़ो ऐं कंट्रोल घणो आहे, पर जेके उसूल ऐं ज़ाब्ता आहिनि उहो तव्हांखे मां ॿुधायां थो। त हे 5 उन जा मेंबर कंट्रीज़ आहिनि, जंहिंखे वीटो पावर्स बि चयो वेंदो आहे। इन्हनि 5 मां कोई बि हिकिड़ो वीटो करे छॾे त उन ते अमल दरामद न थींदो आहे। ऐं 10 जेके आहिनि उन जा नॉन परमानेंट मेंबर्स हूंदा आहिनि। अच्छा, हाणे ॿियो इन में क्वेश्चन ईंदो आहे त इन जूं ऑफिशियल लैंग्वेजिस घणियूं आहिनि, त इन जूं ऑफिशियल लैंग्वेजिस 6 आहिनि, पर उन खां पहिरियों हे जेके 5 में जेके इन जा वीटो पावर हुया या परमानेंट कंट्रीज़ हुया, इनखे यादि रखण जो तरीक़ो। हाणे अच्छा, जेके इन में तक़रीबन वीटो पावर आहिनि न, उहे हुया जेका खटियल दुर हुया। तव्हांखे मां ॿुधायां त हिकु पासे ॾों जर्मनी ऐं जापान हुयो, ॿिए पासे ॾों अमेरिका ऐं जेको आहे सो रशिया वग़ैरह हुया। सो हे जेको आहे हिन वक़्तु सुपर पावर रशिया, इन खां पहिरियों वारो सुपर पावर UK जेको आहे सो तक़रीबन दुनिया जी वॾी में वॾी, चवंदा आहिनि न उर्दू में लिखियलु हूंदो त ये उस दौर की बात है जब बर्तानिया में सूरज गुरूब नहीं होता था। त इन मतिलबु इहो आहे त सिज गुरूब न थींदो, इन मतिलबु आहे उनजी जेका रियासत आहे उहा एॾी फैलियल हुई, जीअं हाणे हिते पाण में पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश इहे सभु बि UK या बर्तानिया जे जेको आहे सो ज़ेर, अमेरिका ख़ुदि जेको आहे बर्तानिया खां आज़ादी हासिलु कई आहे। सो हे हमेशह जे लाइ या सुपर पावर सॼी उमिरि रहियो आहे, हज़ारें साल, ठीकु आहे। उनखां अलावा चाइना दुनिया जी वॾी में वॾी जेको आहे सो ताक़त आहे। फ्रांस जेको आहे हिन जो इत्यादि आहे अमेरिका ऐं UK वग़ैरह जो। सो हे 5 जेके आहिनि इहे सम्झो त वॾेरा आहिनि सोली सिंधी में। अच्छा, हाणे चवंदा पिया त इन जूं 6 ऑफिशियल लैंग्वेजिस कहिड़ियूं आहिनि जेके पेपरनि में पुछियूं वेंदियूं आहिनि, त उहे यादि करे छॾियो। पहिरियों त इंग्लिश, ठीकु आहे, जेको मौजूदा सुपर पावर आहे अमेरिका, ईअं सम्झो उनजी लैंग्वेज, ऐं साॻी इहा बर्तानिया जी लैंग्वेज बि आहे, यादि रखण जे हवाले खां ॿुधायां थो। ॿी आहे रशियन, ठीकु आहे। हाणे इहा रशिया में बि ॻाल्हाई वेंदी आहे, ऐं उनखां अलावा जेके उन मां मुल्क आज़ादु थिया हुया, बेलारूस ऐं आज़रबाईजान, तुर्कमानिस्तान, काज़किस्तान वग़ैरह, उन्हनि सभिनि में बि तक़रीबन इहा ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे। अच्छा, उनखां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे एॾा वॾा अरब कंट्रीज़ आहिनि या मुस्लिम कंट्रीज़ आहिनि, उन्हनि में अरबी ॻाल्हाई वेंदी आहे। सो अरेबिक बि इन जी ऑफिशियल लैंग्वेज आहे। चाइनीज़ दुनिया जो ईअं सम्झो त 1.5 अरब खां वधीक आबादी वारो मुल्क आहे, दुनिया जो वॾो में वॾो आबादी वारो मुल्क आहे, इन करे चाइनीज़ बि हिन जी ऑफिशियल लैंग्वेजिस आहे, ऑफिशियल लैंग्वेज आहे। उनखां पोइ फ्रेंच, छो जो फ्रांस वीटो पावर बि आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में फ्रेंच जेको आहे कुझु मुल्कनि में बि ॻाल्हाई वेंदी आहे, आई एम नॉट श्योर। ऐं उनखां पोइ स्पेनिश, ठीकु आहे। सो हे यादि करे छॾियो, पेपरनि में इन्हनि मंझि क्वेश्चन अची सघे थो, विच ऑफ द फॉलोइंग इज़ नॉट ऑफिशियल लैंग्वेज ऑफ यूनाइटेड नेशंस। हिननि मंझि 3 ऑप्शन ॾिनल हूंदा, चोथों ॿियो को जेको आहे सो लैंग्वेज खणी ईंदा, ठीकु आहे। हे 2, 3, 4, 5 ऐं 6 इंग्लिश, रशियन, अरेबिक, चाइनीज़, फ्रेंच ऐं स्पेनिश, इहे छा आहिनि ऑफिशियल लैंग्वेज
लैंग्वेजेस ऑफ यूएन यूनाइटेड नेशंस। ठीकु आहे। सो इहा हुई सरफेस नॉलेज या बेसिक शयूं, बेसिक कॉन्सेप्ट। इन खां अलावा ॿियूं बि इन जूं ऑर्गेनाइजेशन्स आहिनि, जीअं मिसाल था वठूं यूनिसेफ। अक्सर ॾिठो हूंदो जेको पोलियो पीआरे वेंदो आहे उन ते यूनिसेफ लिखियलु हूंदो आहे, यूनाइटेड नेशंस इंटरनेशनल चिल्ड्रन एमरजेंसी फंड। ठीकु आहे, UN मां फुल लिखां थो, इंटरनेशनल चिल्ड्रन एमरजेंसी फंड। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां यूनेस्को, यूनाइटेड नेशंस एजुकेशनल, ई सां एजुकेशनल। ठीकु आहे। एस सां साइंटिफिक, सी सां कल्चरल, ओ सां ऑर्गेनाइजेशन। अहिड़े तरीक़े सां UNHCR, UNCHR आई थिंक, ऐं उन खां अलावा कुझु ॿियूं ऑर्गेनाइजेशन्स आहिनि। सो इहे सभु यूनाइटेड नेशंस जो हिसो आहिनि। कुझु जेके इन जो ऑर्गेनाइजेशन्स उन्हनि जा हेडक्वार्टर्स पाण पढ़ंदासीं, हेडक्वार्टर्स बार बार पुछा बि वेंदा आहिनि। सो हे यूनाइटेड नेशंस जे बारे में बेसिक इंफॉर्मेशन ई। अच्छा, हिकिड़ो क्वेश्चन मिस थी वियो त जेके यूनाइटेड जेको आहे सो नेशंस चार्टर साइन कयो वियो हुयो, जेको मां तव्हांखे ॿुधायां जंहिंजे ज़रिए जेको आहे सो यूनाइटेड नेशन ठहियो, उहो कॾहिं साइन कयो वियो, इहो बि पेपर में पुछियो वेंदो आहे। त 26 जून 1945, 26 जून 1945 ते इहो साइन कयो वियो, ऐं उनखां पोइ 24 अक्टूबर 1945 ते इहा ऑर्गेनाइजेशन यानी कि यूनाइटेड नेशंस ठही वई। त हाणे असां कहिड़ी कहिड़ी शयूं पढ़ी आयासीं, थोरो उनखे रिकॉल कयूं था पिया। जस्ट अ मिनट। त यूनाइटेड नेशंस जेको आहे सो छाजे करे ठही, 1939 खां 1945 ताईं सेकेंड वर्ल्ड वार हले पई। उन जे नतीजे में जॾहिं उहा बंदि थी त उनखां पोइ जेको आहे सो इहा ठही वई, ऐं यूनाइटेड नेशन जो चार्टर पास कयो वियो 26 जून 1945 ते। उनखां पोइ उन में 50 मुल्कनि जेको आहे उन ते साइन कई। हिकिड़ो पोलैंड रहिजी वियो। कॾहिं ठही, 24 अक्टूबर ते। लास्ट मेंबर कंट्री कहिड़ो आहे, साउथ सूडान आहे, जंहिंखे जुलाई 2011 में जंहिं जॉइन कयो हुयो। अच्छा, उनखां पोइ असां पढ़ी आया त मेंबर कंट्रीज़ 193 आहिनि, ऐं इन जूं 2 ऑब्ज़र्विंग स्टेट्स आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं, फ़लस्तीन ऐं वेटिकन सिटी। वेटिकन सिटी दुनिया जो नंढो में नंढो मुल्क बि आहे। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ असां पढ़ी आयासीं त इनखे छाजे करे ठाहियो वियो, टू मेंटेन इंटरनेशनल पीस, टू मेंटेन जेको आहे सो इकोनॉमिक एंड सोशल डेवलपमेंट, ऐं टू सर्व ह्यूमैनिटी या टू ह्यूमन राइट्स। इन्हनि खे प्रोटेक्ट करण जे लाइ जेको आहे सो ठाहियो वियो हुयो। अच्छा, सेप्टेंबर 2011 में जनरल असेंबली जो जेको आहे सो गॾिजाणी थींदी आहे न्यूयॉर्क में, ऐं सिक्योरिटी काउंसिल जा 15 मेंबर हूंदा आहिनि, जंहिंमें 5 परमानेंट हूंदा आहिनि ऐं 10 नॉन परमानेंट हूंदा आहिनि। नॉन परमानेंट 2 ईयर्स जी टर्म्स जे लाइ जेको आहे सो इलेक्ट थींदा आहिनि। ऐं अच्छा, उनखां पोइ असां हिन जा परमानेंट कंट्रीज़ पढ़ियासीं त USA, UK, रशिया, चाइना, फ्रांस, हिन जा वीटो पावर्स आहिनि या परमानेंट कंट्रीज़ आहिनि। ऑफिशियल लैंग्वेजिस कहिड़ियूं आहिनि असां पढ़ी आयासीं त 6 हिन जूं ऑफिशियल लैंग्वेजिस आहिनि, जंहिंमें इंग्लिश, रशियन, अरेबिक, चाइनीज़, फ्रेंच ऐं स्पेनिश आहे। ऐं कुझु उन जूं ॿियूं ऑर्गेनाइजेशन जीअं यूनिसेफ, यूनेस्को, UNCHR, ऐं कुझु इन खां अलावा ॿियूं ऑर्गेनाइजेशन जीअं इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ। कुझु ॿियूं बि ऑर्गेनाइजेशन हर डिपार्टमेंट में तक़रीबन हिन जी अलॻि सां हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन ठहियल आहे जेका मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में कमु कंदी आहे। सो ओवरऑल जेको आहे सो इहो यूनाइटेड नेशन जो स्ट्रक्चर हुयो। अञा वधीक डिटेल में आहे जेके हिन जो ऑर्गेनाइजेशन्स आहिनि ऐं हुनजा हेडक्वार्टर ऐं हुननि जा जेके आहिनि कमकार ऐं उन्हनि जो जेके आहिनि सो हेड्स कहिड़ा आहिनि, इहे पाण नेक्स्ट वीडियो में डिस्कस कंदासीं। थैंक यू सो मच।